आज के प्रोग्राम के बारे में? ये हर साल की तरह इस साल भी जाम खान शोरो, अब्दुल जब्बार खान, काशिफ खान शोरो और मेरी तरफ से हैदराबाद की आवाम के लिए इफ्तार डिनर रखा गया था, जिस पे हैदराबाद की आवाम ने भरपूर शिरकत की। मैं सबका शुक्रगुजार हूँ और इंशाल्लाह हर साल ये इफ्तार ऐसे ही होगा। अदा अब्दुल अज़ीज़ मेमण मुंहिंजो नालो आहे। हाणे फ़क़ीरी आहे मौला जी, ऐं असीं जेको आहे उहो आशिक़ आहियूं शहीदनि जा, करबला खां वठी बीबी मोहतरमा भेण जी भुटो ताईं ऐं बाबा ज़ुल्फ़िकार जी भुटो ताईं। तो अल्हम्दुलिल्लाह अॼु जेको प्रोग्राम थियो जब्बार खान साहब ऐं जाम खान शोरो हर साल कंदा आहिनि, ऐं तमामु घणी माण्हुनि जी रश हुई, पब्लिक हुई, सुठो इंतज़ाम हो ऐं ईअं हुअणु घुरिजनि, अहिड़ा इवेंट हुअणु घुरिजनि, माण्हुनि जी गेट टुगेदर थिए। वर्कर परे आहे, MP MNA खां परे आहे, त हिननि प्रोग्रामनि में MP MNA अचनि था, सॼी तंज़ीम अचे थी, पीपल्स पार्टी माशाअल्लाह, ऐं हींअर पीपल्स पार्टी पंहिंजे सुठे ट्रैक ते हैदराबाद में। हाणे साईं फयाज़ शाह हैदराबाद जो हीरो, हैदराबाद जी शान ऐं हैदराबाद जो शींह, असुल ताक़त हैदराबाद जी साईं फयाज़ शाह आहे। अस्सलाम वालेकुम सर। माशाल्लाह अच्छा अल्लाह ठीक है। पहले तो सबका पहले जो मैंने ताज शुक्रगुजार है। जैसे कि मैं ये बात करूं कि ये आज का जो प्रोग्राम जो है मोहतरम जाम खान शोरो साहब और मोहतरम अब्दुल जब्बार खान साहब जो है अपने मेयर हैदराबाद ने ये रखा, ये इस किस्म के प्रोग्राम होने चाहिए, मतलब कि अफ्तारी के ना पहले होते थे, मतलब कि ये 10-12 साल से जो है अब्दुल जब्बार खान जाम खान शोरो साहब और मेयर हैदराबाद करते आ रहे हैं। और इस मौके पे ये होता है कि सबकी, मतलब कि हैदराबाद पूरे शहर के जो लोगों के दोस्तों की मुलाकात भी होती है। इसमें पार्टी के वर्कर भी शामिल होते हैं, फिर मुख्तलिफ फिर के दूसरी तंजीमों के साथी भी इसमें शामिल होते हैं। और फिर ये मैं कहूँ रमज़ान का महीना है और एक बहुत बड़ा सवाब का काम भी है। तो आज ये अच्छा एक प्रोग्राम हुआ, इसमें सब हैदराबाद ज़िले के तमाम वर्करों ने शिरकत की। तो इस किस्म की एक दुआ भी हो गई, एक गैदरिंग भी हो गई। तो इस किस्म के प्रोग्राम ये होने चाहिए। और आज इस तंजीम के दोस्त भी शामिल थे। जो प्रोग्राम हो अब्दुल जब्बार खान जाम खान शोरो जी पार्टी हुई उन बारे में तव्हां ॿुधायो। अदा ही हमेशह कंदा रहंदा आहिनि। ही को पहिरियों दफ़ा इफ़्तार पार्टी कान कई वई आहे। ही त अदा जब्बार हाणे MP थियो हो, पर हिन खां अॻु में अब्बास खान हिन जो भाउ हूंदो हो, उहो बि हिते हिन में जेको सो कंदो हो इफ़्तार पार्टी, सभिनी खे घुराईंदो हो। उन जे वफ़ात थियण खां पोइ वरी अदा जब्बार जो बेड़ो खयो, जेको गरजी जाम खान शोरो साहब ऐं अदा जब्बार गरजी सॼी आवाम खे घुराइनि था, पंहिंजे कारकुननि खे घुराइनि था, इफ़्तार पार्टी कराइनि था। अलाह साईं हिननि खे झझो ॾे हिन खां पोइ बि, ऐं इंशाल्लाह ही कराईंदा रहंदा आहिनि। ही सखी माण्हू आहिनि ऐं ही कंदा रहंदा आहिनि। ऐं असांखे तमामु ख़ुशी थींदी आहे त इन मौक़े ते असांजी गॾिजाणी थी वेंदी आहे। जेके विछड़ियल हूंदा आहियूं, काफ़ी अरसे खां मुलाक़ात बि न हूंदी आहे, पोइ हिन बहाने सां असांजी मुलाक़ात बि थी वेंदी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। क्या नाम थे? रफ़ीक पठान। रफ़ीक भाई क्या बोलेंगे आज जो कि जब्बार भाई ने इफ्तार पार्टी की है, जाम खान शोरो ने की है, उसके बारे में बताएं। ये माशाल्लाह बहुत ज़बरदस्त इफ्तार पार्टी थी। पिछले साल भी हमारे हर साल ही आते हैं। माशाल्लाह अच्छा इंतज़ामिया भी अच्छी थी, सब चीज़ें बहुत प्यारी थी, अच्छे से इफ्तार हुआ, डिनर साथ था, माशाल्लाह बहुत अच्छा प्रोग्राम था। माशाल्लाह जब्बार साहब, मेयर साहब ऐं जाम साहब तरफ़ां अफ़्तारी रखी तमामु बहितरीन ऐं ज़बरदस्त इंतज़ाम रखियो वियो ऐं ॾाढी ख़ुशी थी। ऐं ज़बरदस्त इन भराए महीने में सभिनी जे लाइ इंतज़ाम रखियो वियो। अलाह पाक उन्हनि खे ख़ुशि रखे, सॼी तंजीम खे, सॼी हैदराबाद खे, सॼी इंतज़ामिया खे ख़ुशि रखे। थैंक यू सर। जी सर, तव्हां कुझु चवंदो? अॼु अल्हम्दुलिल्लाह जब्बार साहब हर साल जीअं जब्बार साहब, जाम साहब ऐं मेयर साहब इफ्तारी जो प्रोग्राम रखियो। रमज़ान मुबारक में मोस्टली प्रोग्राम घटि थींदा आहिनि, पर जब्बार साहब ऐं जाम साहब ऐं काशिफ साहब ही हेॾो वॾो माशाल्लाह बहितरीनु प्रोग्राम अरेंज कयो सभिनी दोस्तनि लाइ, सभिनी पार्टी जे वर्करनि लाइ त हूअं ई कयो, पर पूरे हैदराबाद खे जेको आहे सो इन्वॉल्व रखियो। अब तो सरकार के वसीले से दिल ही मक्का है, दिल मदीना है। जान ले जिसको इश्क हो दरकार, रहमते हक यही महीना है। दिल दिल रमजान, दिल दिल रमजान, दिल दिल रमजान, दिल दिल रमजान, अल्लाह का एहसान। दिल दिल रमजान, शाने नज़ूल कुरान। दिल दिल रमजान, दिल दिल रमजान, दिल दिल रमजान, दिल दिल रमजान, दिल दिल रमजान।